अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मुंहिंजो मौज़ू सिंध जो हिकु सख़ी किरदार ॼाम जादम जखरो आहे, जंहिं बाबति लतीफ़ सरकार जे सुर बिलावल में तक़रीबन 15 खां वधीक बैत रिसालनि में अचनि था। ऐं बिलावल इल्मु मौसीक़ीअ में हिकु राग जो नालो बि आहे जेको बि फजर जे वक़्त ते ॻाइबो आहे। दोस्तो, असां सभिनी खे ॼाण हूंदी त असांजे 5 निमाज़नि में फजर जो वाहिद वक़्तु आहे जंहिंजी अज़ान या बांग में हिकु कुझु इज़ाफ़ी लफ़्ज़नि जी जेका असां उन में पढ़िया वेंदा आहिनि उहे आहिनि अस्सलातु ख़ैरु मिनन नौम, माना निंड खां निमाज़ बहितर आहे। ज़ाहिर आहे त हिन जेको लतीफ़ सरकार जी इन अलाह ताला जी का हिन में ज़रूरु हिकमत हूंदी ऐं मौसीक़ी जे माहिरनि बि राग बिलावल लाइ उहो ई वक़्तु रखियो ऐं असांजे मुर्शिद लतीफ़ बि हिन सुर में सिंध जे सख़ी दातारनि खे ॻायो। इन करे त इन्हनि किरदारनि जे ओट में के रूहानी तमसीलूं ॾिनियूं अथसि जिन में ज़िंदगी जे उन्हनि रूहानी राज़नि जी उपटार कयल आहे जिन जो तालुक रूहानी जहान सां आहे। हिकु ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त इहो रूहानी जहान हिन जिस्मानी जहान खां जुदा का बि शइ न आहे, बल्कि उनजो बातिनी पहलू आहे। ऐं निंड ग़फ़लत जो अहुञाण आहे। तॾहिं त लतीफ़ साईं मंगते खे सुर प्रभातीअ में चयो, ई न भानन भेर जीअं कीड़ीअ टंगियो कीनरो, सुहारे सुबुह से विझी वेठे वेर, तोखे चवंदो केरु कीरत धारा मंगणो। साईं लतीफ़ जे दातारनि में सख़ी जादम जखरो ज़िले बदीन जे हिकु इलाइक़े जो नामियारो बहादुर ऐं सख़ी हाकिम हो जंहिंजी राजधानी पाटार नाले शहर हो जेको किलाबंद बि हो, तंहिं करे हिनखे गॾु धणी पोठियो वेंदो हो। ऐं वरी सख़ी बि अहिड़ो जो वक़्त जे भटनि भाननि ऐं मंगणारनि संदसि सखा खे गंगा नदीअ जे वहिकरे सां तशबीह ॾिनी ऐं खेसि गंगा राय जर जो नालो ॾिनो वियो। अञा बि हिकिड़ी ॻाल्हि त पाटार बदीन ज़िले में हिकिड़ी देह बि आहे, देह जो नालो बि आहे। हाणे भिटाई साईं फरमायो सुर बिलावल में, करे आस अपार ॿारट झलियो न रहे, ॿेले ऐं गिरनार उठो गंगा जर जीअं। माना ॿारट यानी मंगते जी आस बि तमामु घणी अपार आहे, घुर्ज बि तमामु घणी अथसि, त पोइ ही ॿेले ऐं गिरनार में ईअं पियो सखावतुनि जी पलटाऊं करे जो ॼण गंगा नदी जेको हिंदुनि जो पवित्र दरिया आहे उन जे पाणीअ वांगुरु पियो उछलूं ॾे ऐं सखावत करे। वरी उहे भिटनि फरमायो, जे तूं आसाओ त वओ जखरे लाए, मतां वड़ विञाईं कंहिं ॿिए वधर वाझाए, समय समाए चिंता लथी चारणे। ऐं चारण ऐं सवाली, जे तूं आस रखी आयो आहीं त तोखे मोह मङियो दान मिले त तूं कंहिं बि ॿिए दर जे बजाए समय सरदार जखरे जे दर ते वञ, जंहिंजे समाइजण खां पोइ सभिनी चारणनि मंगतनि खे का बि चिंता रही कान्हे। हुननि जूं ज़रूरतूं कीअं पूरियूं थींदी इहा हुननि ते हाणे चिंता ई न आहे, छाकाणि त हीउ जेको सख़ी जादम आहे पंहिंजी सखावत ई अहिड़ी आहे जो को बि बुखियो नथो रहे, ॾुखियो नथो रहे।
वरी लतीफ़ फरमायो उधमियो जे अॼु त वसंदो सोन फुड़िए, उधमियो जे अॼु त वसंदो सोन फुड़िए, भान तहीं ॾे भॼ जाल ॾींदई जखरो। ऐं भान ऐं मंगनार अॼु जे जखरो सखी सरदार जे सखावत जो ककर वसी पियो त सोन कणियूं मींहं वांगे वसाईंदो। उथी ऐं भान डोड़ी वञी उते पहुच त ढहिजी वेंदे उनजे सखावत मां। हाणे हिकु बैत लतीफ़ साईं जो ही बि माना खेज़ आहे। जखरो जोड़े पाण, जखरो जोड़े पाण धणीअ पैदा कयो, कहर जीअं कर खयो मल मुछूं मोड़े, घोट चढ़ियो घोड़े पेचे पिया पेचरा। तॾहिं साईं चए थो अल्लाह पाक जखरे जहिड़ो आली मर्तबत सखी ऐं बहादुर इंसान पैदा करे को वॾो अहसान कयो आहे हिन धरतीअ ते। हू शींहं वांगुरु कर खणी ऐं छहपर वटे जॾहिं घोड़े ते सुवार थो थिए त पुठियां एतिरी त ख़लक हले थी जो उते वाटूं ठहियो वञनि हक़ जूं। वरी बि लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत, वेठो ॾे ॾातार, वेठो ॾे ॾातार ॿधियो माणक मूड़ियूं, कम न ॼाणे की ॿियो विजा जो वापार, लथो ॾुर्त ॾुकार जुंग सामाने जखरे। हिन ॾेह जे ॾातार जी कहिड़ी तारीफ़ करियां, हू त माण्हुनि खे हीरनि जवाहरनि मोतियुनि जूं भरियूं भरियो पियो विराए। हर साहिल हिन वटां ख़ुशि थियो पियो वञे दान हासिल करे। सखावत मोहबत विद्या ऐं ॾात विराइण खां सवाइ हिन वटि ॿियो कमु आहे ई कोन। जीअं समूह सरदार सामाणो आहे त मुल्क तां ॾुख बुख ॾुकार जा ॾुर्त सभु लही पिया आहे। सजणो जीअं तव्हां मथे अर्ज़ु करे आयो आहियां त मुर्शिद लतीफ़ जी सॼी शाइरी रूहानी तमसीलनि सां भरियल आहे। सुर बिलावल जे हिननि बैतनि जे गहराई में वञिजे त नज़र ईंदो त लतीफ़ जादम जखरे जी ज़ाहिरी किरदार में असांजे नबी आख़िर ज़मां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा जिन जी साराह पिया कनि, जिन खे ख़लकनहार हिन दुनिया जे लाइ रहमतुल आलमीन बणाए ख़लकियो ऐं आख़िरी नबीअ जो ताज बि खेनि पहिराए। जिन आलम इंसानियत खे जेका उन वक़्तु बुराइयुनि में भटकियल हुई तन खे चङाईअनि जी राह ते लॻायो। संदन सखा बेमिसल हुई, पाण औसाफ़ हुस्न जा मंबा आहिनि। आलमी मोहबत उख़वत अमन ऐं भाईचारे जो ऐं रवादारी जो सबक़ु जेको असांजे रसूल ॾिनो उहो ॿियो को ॾेई न सघियो। तंहिं करे हिन बैत में तमसील असांजे रसूल करीम जे लाइ बि साफ़ नज़र थी अचे। जे लतीफ़ जी ॿोली